साईं बशीर अहमद चना साहब के चंदासी त स्टेज ते अचनि ऐं कुझु ॿुधाइण चाहियां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जर जो फोटो जीअं लहरियूं लॻंदे ॿ अधु थी। जर जो फोटो जीअं लहरियूं लॻंदे ॿ अधु थी। तूं पिणु आहीं तीअं दुनिया में तूं ॾींहं। जल पाणी फोटो पाणीअ जो बुलबुलो ॿ अधु थी छिजी पवे ख़तम थी वञे। तूं पिणु आहीं तीअं। ए इंसान दुनिया में तूं जल जे फोटे वांगुरु आहीं। को ॾींहड़ो दुनिया में कुझु ॾींहर मतिलबु त हर साह वारो जल जे फोटे वांगुरु आहे। जॾहिं लहर लॻंदी ख़तम थी। कंहिं जो कौल आहे त इंसान फ़ानी आहे पर पंहिंजनि कमनि जे करे लाफ़ानी थी सघे थो। इंसान फ़ानी आहे पर पंहिंजनि कमनि जे करे लाफ़ानी थी सघे थो। मिसाल तौर ते हिकु राइटर आहे, को किताब सुहिणो लिखी वियो जंहिंमें इंसान लाइ हिदायत जी नसीहत आहे, उहो सदियूं जीअंदो। अहिड़े नमूने सां मोहतरम सईद अली गौर साहिब बि तमामु बहितरीन लेखक हो, उहो बि सदियूं ई जीअंदो। बहितरीन लेखक हुयो, उहो बि जेको आहे लाफ़ानी आहे। लफ़्ज़ मां कोई जाड़ मुस्तान